हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल हवेली ख़त्म थी चुको आहे। जी हाँ दोस्तों, तव्हां सोचे रहिया हूंदो त जल्दी ड्रामो ख़त्म कीअं थी वियो, कहाणी अध ते पुगी हुई। दोस्तों बिल्कुलु 71 एपिसोड, हिन जी लास्ट एपिसोड। छाजे करे त अॻिते शूटिंग कुझु ॾींहं जे लाइ कई वई, वरी उहा बंदि कई वई। इन जे करे त मेन अदाकार जेका हुया उहे ॿिनि ड्रामनि में मसरूफ़ हुया। जीअं आज़म में ग़लती हुई, कुझु ॿिया अदाकार ॿिया ड्रामा तयारु करे रहिया आहिनि, उन्हनि में मसरूफ़ थी विया। इन जे करे टाइम सफ़ा न पियो मिले। ड्रामे जो चोथों स्पेल जेको आहे शूट न थी सघियो। पोइ ड्रामे खे 71 ते ई हवेली खे बंदि कयो वियो। हाणे ऐं तव्हांखे 71 खां अॻिते एपिसोड कोन मिलंदा, 72 एपिसोड कोन ईंदो, बसि बंदि थी वियो। हा, ॿी तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं। मेरहान टीवी ते तमामु जल्द हिकु ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे। वॾो सोप सीरियल आहे जंहिंमें वॾा वॾा नाले वारा अदाकार, जंहिंमें ख़ासि करे जेको आहे मूसा यानी लाला रफ़ीक, ज़ऊं ज़ुल्फ़कार बुर्दी, ऐं जेको आहे दोस्तों अहमद अली शेख यानी कमाल खान, ऐं अब्बास गोलोडाणो, ऐं ॿिया नंढा वॾा खोड़ सारा अदाकार उन में हूंदा। थी सघे थो दोस्तों उन में असद कुरैशी जी बि एंट्री ॾियनि, पर हाणे मूंखे नथो लॻे असद कुरैशी अचे इन ड्रामे में। बाक़ी जेका ॿिया एक्टर आहिनि उहे घणा तव्हांखे इन ड्रामे में नज़र ईंदा। ऐं उहो मेरहान टीवी चैनल ते हलायो वेंदो। उन जी शुरूआति जनवरी महीने खां थींदी। हाणे दोस्तों तव्हांखे ख़बर आहे, ऐं जेको आहे नवंबर हली रहियो आहे, वरी दिसंबर ईंदो, पोइ जनवरी ईंदो। हाणे उनजी शूटिंग हली रही, शूटिंग तयारु थी रही आहे, कहाणी तयारु थी चुकी आहे। तमामु जल्द उनजी शूटिंग जा पिक्चर वीडियो सभु कुझु तव्हां सां असां शेयर कंदासीं। ऐं उहो बहितरीनु ड्रामो हूंदो दोस्तों, ऐं तव्हां दिलि जाए कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर अपडेट सभु खां पहिरियां असां ई तव्हांखे ॾींदा आहियूं। ऐं असांजी अपडेट तव्हां ॿुधंदा आहियो ऐं लाइक सब्सक्राइब कंदा। हाणे बि सब्सक्राइब करे छॾियो।